औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह बनी इसराईल आयत नंबर 26। अल्लाह सी फ़रमाए थो ऐं माइटीअ वारा ऐं मिसकीननि खे ऐं मुसाफ़िरनि खे संदन हक़ ॾे ऐं अढंगाईअ सां अजायो न विञाए, छो त अजायो विञाईंदड़ शैताननि जा भाइर आहिनि ऐं शैतान पंहिंजे पालणहार जी नाफ़रमानी कंदड़ आहे। अल्लाह अकबर। अस्सलामु अलैकुम। आयत जो तर्जुमो तव्हां ॿुधो। सूरह बनी इसराईल आयत नंबर 26। ठीकु आहे। सो असां पहिरियों बि इन बारे में पढ़ी आया आहियूं त अलाह साईं फ़रमायो त अजायो ख़र्च न कयो। अलाह साईं अजायो ख़र्च कंदड़नि खे दोस्त न रखंदो आहे। ऐं इहो बि त जेको असांखे ख़र्च करिणो आहे अलाह जे ॾिने मां, उहो कंहिं ते ख़र्च करिणो आहे, त उहो पंहिंजे मिटनि माइटनि ते, जेके ज़रूरतमंद आहिनि, मिसकीननि ते, मुसाफ़िरनि ते, अहिड़े क़िस्म जो असां आयतूं अॻु में बि पढ़ी आया आहियूं। सो हिन में आयत नंबर 26 में अलाह साईं फ़रमाए थो त ऐं माइटीअ वारा ऐं मिसकीननि खे ऐं मुसाफ़िरनि खे संदन हक़ ॾे। तव्हां सोचो त सही, त उन्हनि जो हक़ आहे असां ते, यानी जेके असांजा मिसकीन ग़रीब माइट आहिनि या असांजा जेके रिश्तेदार आहिनि या ईअं आम कोई मिसकीन माण्हू आहे, भली उहो असांजो माइट न हुजे ऐं असांखे ख़बर आहे त उहो ज़रूरतमंद आहे पर कंहिंखे चई नथो सघे। ऐं मुसाफ़िरनि लाइ जीअं मां पहिरियों बि ॿुधायो त भई माण्हू शेड ठाराईंदा आहिनि, रस्तनि ते नलका हणाईंदा आहिनि या कंहिं खाधे जो बंदोबस्तु करे सघंदा आहिनि। हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी हैसियत जे मुताबिक़, पंहिंजी पंहिंजी सहूलियत ऐं सम्झ जे मुताबिक़ मुसाफ़िर जी मदद करण बि असां ते फ़र्ज़ु आहे। त अलाह साईं फ़रमायो आहे त पंहिंजे मिटनि माइटनि खे, मिसकीननि खे, मुसाफ़िरनि खे उन्हनि जो हक़ ॾियो। उन हक़ ईअं आहे न त उहो असांखे कुझु ॾेई विया आहिनि त उन्हनि जो असां ते हक़ आहे, न। असांखे अलाह ॾिनो आहे, अलाह जे ॾिने मां असांजो ज़िमो आहे त असां उन्हनि ते ख़र्चु कयूं। इहो उन्हनि जो असां ते हक़ इन करे आहे त अलाह असांखे ॾिनो आहे त ऐं अलाह जे ॾिने मां असांखे इन्हनि ते ख़र्चु करिणो आहे। अलाह साईं फ़रमाए थो ऐं अढंगाईअ सां अजायो न विञाए। अढंगाई माना बेढंगो तरीक़ो, बिना ज़रूरत जे ज़ियान करणु, हरू भरू जूं शयूं वठणु, ज़ाया करणु शयुनि खे या खाधे खे या पैसे खे, कंहिं बि रिसोर्स खे, पाणी आहे, तवानाई आहे, त अलाह साईं चए थो त अढंगाईअ सां अजायो न विञाए, ज़ियान न आहे करिणो कंहिं बि शइ जो। मां ॾिसंदी आहियां माण्हुनि जा मोटर हलंदा हूंदा आहिनि, टांकियूं ओवरफ्लो थी वेंदियूं आहिनि, पाणी पियो वहंदो आहे, गुनाह आहे। या बतियूं ॿरंदियूं आहिनि, हरू भरू हिकिड़ी एनर्जी वेस्ट थींदी आहे। इहो न आहे सोचिणो त भई असां त ख़ुशहाल माण्हू आहियूं, बिल भरे वेंदासीं, असांजो छा वञे, भली ॿरनि पियूं। ईअं त न आहे करिणो। अजायो बेढंगे तरीक़े सां ज़ाया न आहे करिणो। त अलाह साईं रुॻो पैसे लाइ नथो चए, बल्कि हर नेमत जेका अलाह असांखे ॾिनी आहे, सभु रिसोर्सिस जेके अलाह असांखे ॾिना आहिनि, सभु सहूलियतूं, सभु सुख जेके असांजी ज़िंदगी में आहिनि, उन्हनि खे ज़ियान न आहे करिणो कंहिं बि सूरत। ठीकु आहे। ऐं छो त अजायो विञाईंदड़ शैताननि जा भाइर आहिनि। अल्लाह अकबर। ॾिसो त सही, त अलाह साईं चए थो त जेके ज़ियान कनि था, बेवजह ख़र्च कनि था, विञाइनि था, उहे शैताननि जा भाइर आहिनि। ऐं शैतान केरु आहे? अलाह साईं अॻियां फ़रमाए थो त ऐं शैतान पंहिंजे पालणहार जी नाफ़रमानी कंदड़ आहे। इहा त तव्हां सभिनी खे ख़बर आहे त शैतान अलाह जो चयो न मञियो हुयो जॾहिं अलाह साईं इंसान खे पैदा कयो। ऐं पोइ अलाह साईं जॾहिं फ़रिश्तनि खे चयो, मलाइकनि खे चयो त हे मां इंसानु ठाहियो आहे, इनखे सजदो कयो, त फ़रिश्तनि त बिस्मिल्लाह करे सजदो कयो, छो त उहो अलाह जे हुकुम खां हेॾे होॾे न पिया थियनि। पर शैतान सजदो न कयो, चई त इहो मिटीअ जो बोतो आहे, वरी मां हिनखे सजदो कयां, मुंहिंजी एॾी 1000 सालनि जी इबादत आहे ऐं मां त बाहि मां ठहियलु आहियां ऐं हे त मिटीअ मां ठहियलु आहे, मां हिनखे सजदो कीअं कयां? त उहो नाफ़रमान हो, उन अलाह जो चयो न मञियो हुयो। ऐं अलाह साईं छा थो चए त जेके अजायो ख़र्च था कनि, जेके अजायो विञाइनि था, उहे शैताननि जा भाइर आहिनि। ऐं शैतान जेको आहे उहो क़यामत जे ॾींहं ताईं लानती आहे, अलाह जी लानत विधल आहे हुनखे। ऐं हुन अलाह खे चैलेंज कयो त मां हिननि इंसाननि खे गुमराह कंदुमि। ऐं अलाह साईं हुनखे चयो त मोकल आहे, वञी तूं गुमराह कर हिननि खे। जेके मुंहिंजा बंदा हूंदा, जेके मूं ते ईमान आणींदा, उहे तुंहिंजे चंबे में न ईंदा। सो असां जॾहिं फ़ुज़ूल ख़र्ची कयूं था त असां शैतान जे कब्ज़े में अची था वञूं। असां उन जे छा चइबो आहे, बहलाइण में, या असांखे उहो वर्गलाइण में शैतान कामयाबु थी थो वञे। ऐं पोइ असां अहिड़ियूं हरकतूं कयूं था जो असां ज़ियान था कयूं, विञायूं था, लुटायूं था बेसबबु, जंहिंजो को फ़ाइदो न आहे, हुनजो ग़लती नतीजो आहे। त पोइ असां शैतान जा भाइर आहियूं। केरु शैतान जी बिरादरी क़बूलु कंदो? शैतान केरु आहे? अलाह जो दुश्मन आहे।
अलाह खे वॉर्न कयो अथई त मां तुंहिंजे बंदनि खे वरगलाईंदुमि हिन दुनिया में, ऐं बंदा ख़ुशी ख़ुशी हुनजे चंबे में अची था वञनि। अलाह असां सभिनीनि खे माफ़ु करे ऐं असां सभिनीनि खे बचाए। औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, इहो पढ़ंदा आहियूं न, त शैतान खां अलाह जी पनाह थो घुरां। प्रॉपर मां तर्जुमो नथी कयां, पर मफ़हूम इहो आहे, शैतान खां बचण जी इहा दुआ आहे, औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। ठीकु आहे। सो अलाह साईं फरमाए थो त पंहिंजे जेको बि तव्हांखे अलाह जो ॾिनो आहे उन मां ख़र्चु कयो पंहिंजे मिसकीन माइटनि ते, आम मिसकीननि ते ऐं मुसाफ़िरनि ते। ठीकु आहे। ऐं अडंगाईअ सां अजायो न विञायो। इन जुमिले खे यादि रखो, इन आयत खे यादि रखो, इनखे ज़हन में विहारे छॾियो। असांखे हिकिड़ो, असां इंसान ॾाढा नाशुक्र आहियूं। अगरि 1000 जी मिसाल जे तौर ते 1000 जी शॉपिंग कईसीं त असांखे इहो पिटणो हूंदो त भई 5000 जी न करे सघियमि, अफ़सोस आहे मूंखे। 5 जी कई त 10 जी न करे सघियमि, जेकर मूंखे अञा वधीक हुजे हा। त असां जेको आहे उनजो शुकुरु नथा कयूं। ऐं जेका असांजी ख़्वाहिश आहे त हीअं बि हुजे हा, हूअं बि हुजे हा, ऐं उहा पूरी नथी थिए त असां उन ते नाशुक्राए था कयूं। उहो हुजण वारी शइ जो शुकुरु विसरी थो वञे असांखां। त अलाह साईं फरमाए थो अडंगाई सां अजायो न विञायो, छो त अजायो विञाईंदड़ शैतान जा ॿाहिरि आहिनि। अलाह, सोचो त केॾी हिकिड़ी मतिलबु ॾुख ऐं तकलीफ़ जी ॻाल्हि आहे जो असां ज़्यान कयूं, अडंगा ख़र्च कयूं, का बि शइ असां विञायूं ऐं पोइ असां शैताननि जा ॿाहिरि हुजूं। ॿाहिरि सां मतिलबु ईअं कोन्हे त माइनि ते फ़र्ज़ु न आहे, इहो रुॻो मर्दनि लाइ, मतिलबु उन सां बिरादरी शैतान जी। सो केरु पसंदि कंदो त अलाह जे दुश्मननि में शामिलु थिए? उहो जेको मलामती ऐं लानती हिकिड़ो आहे शैतान, असां उनजी भाइपीअ में, उनजी बिरादरीअ में, उनजी संगत में शामिलु थी वञूं ऐं अलाह जे कहर जो ऐं ॾमर जो ऐं उनजे नाराज़गीअ जो असां ते बि असरु पए, त केॾी इहा ख़ौफ़नाक ॻाल्हि आहे। त फज़ूल ख़र्ची करण वारो, अढंगो ख़र्च करण वारो, अजायो विञाइण वारो शैतान जो भाउ आहे। ऐं शैतान अलाह जो खुलो दुश्मन ऐं नाफ़रमान ऐं क़यामत जे ॾींहं ताईं लानती करार ॾिनल आहे। त असांखे पंहिंजा अफ़ाल सुधारणा पवंदा। सो असांखे अलाह साईं जेतिरो ॾिनो आहे, अलाह साईं ॾिसो हिन में चए थो त उन्हनि खे हक़ु ॾियो, मुसाफ़िरनि खे, माइटीअ वारनि खे ऐं मिसकीननि खे हक़ु ॾियो। अलाह साईं इहो कोन चयो आहे त केतिरो ॾियो, कोई मिक़दार मुक़ररु न आहे। अलाह साईं इहो बि कोन थो असांखे ॿुधाए त तव्हां अमीर हो या ग़रीब हो। जेकॾहिं तव्हां वटि थोरी बि गुंजाइश आहे त ॾियो। असां जीअं अमां जे घर में पाड़े मां अक्सर माण्हू बर्फ़ वठणु ईंदा आहिनि, त पोइ असां हुन ते इलाही दफ़ा नाराज़गी ज़ाहिर कंदासीं पंहिंजी। त वजह इहा हूंदी जो पोइ टाइम न ॾिसंदा न। अगरि मंझंदि जो सुता पिया हूं तॾहिं बि अचे दर खड़काईंदा बर्फ़ ॾियो, त पोइ अमां चवंदी न, क्रोध न कयो, इहो शुकुरु कयो त अलाह साईं तव्हांखे ॾियण वारनि मां रखियो आहे। त हाणे ॻाल्हि इहा आहे त छा ॾिजे? त इहा बर्फ़ बि ॾेई थी सघिजे, कंहिंखे को बिजली जी तार को कनेक्शन ॾेई थो सघिजे, कंहिंखे खाधो ॾेई थो सघिजे, कंहिंखे का अहिड़ी सहूलियत जेका उनखे हासिलु न हुजे। इन हिते ॾियण सां मुराद रुॻो पैसो न आहे, पर का बि ज़रूरत आहे, का बि ज़िंदगीअ जी ज़रूरत आहे जेका तव्हां ॾेई सघो था, तव्हांजे वस में आहे, उहा ॾियो। ऐं कंहिंखे ॾियो, इहो त बार बार सम्झायो वियो आहे त कंहिंखे ॾियणो आहे। सो अलाह असां सभिनीनि खे शैतान जी बिरादरीअ में अचण खां पंहिंजी पनाह में रखे, असांखे तौफ़ीक़ ॾे, असांखे सम्झ ॾे, असांखे शल अकुलु अचे त असां इन्हनि ॻाल्हियुनि ते गौर कयूं। एतिरी नंढी खां नंढी ॻाल्हि बि अलाह साईं असांखे वाज़े तौर ते सम्झाई आहे, ऐं असां अकुल जा अंधा आहियूं सफ़ा, त असां नथा सम्झूं। इन ॻाल्हि खे सम्झणो आहे, इन ते अमल करिणो आहे। ऐं प्लीज़ प्लीज़ क़ुर शरीफ़ तर्जुमे सां पढ़ो, जंहिं बि ॿोलीअ में तव्हांखे आसान थो लॻे। अंग्रेज़ी, उर्दू, सिंधी, इहे 3 ॿोलियूं त असांजे मुल्क में हलनि थियूं न ख़ासि तौर ते। उनखां अलावा बि जेके इलाक़ाई ॿोलियूं आहिनि असांजूं, हिकिड़ी सिंधी बि इलाक़ाई ॿोली आहे, ॿियनि ॿोलियुनि में बि क़ुर शरीफ़ जा तर्जुमा मौजूदु आहिनि। तव्हांखे जेका बि ज़बान सम्झ में अचे, ऐं जेको अरबी सिखे त पोइ त वाह वाह। सो अमल तॾहिं कंदासीं जॾहिं इहो असांखे सम्झ में ईंदो। सम्झ में कॾहिं ईंदो? जॾहिं असां हिनखे सम्झण जी कोशिशि कंदासीं, पढ़ंदासीं, तॾहिं असांखे सम्झ में ईंदो। सो अलाह असां सभिनीनि खे तौफ़ीक़ ॾे।